कानून आरे वज़ीर आज़म नदीर तारिक चयो पढ़ी पॉलिसी बाबति बहस खां पासो कयो वञे। मौजूदा हालतुनि में इलेक्ट्रॉनिक ऐं सोशल मीडिया जो किरदारु ज़िम्मेवाराणो हुजणु घुरिजे। वफ़ाक़ी वज़ीरनि अता तारड़ ऐं तलाल चौधरी सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे आज़म नदीर तारिक चयो पाकिस्तान जो पंहिंजे दिफ़ा ऐं पढ़ी पॉलिसी बाबति मौक़िफ़ वाज़े आहे। हुन चयो त आर्टिकल 19 तहत हर शहरी खे पंहिंजी राय जे इज़हार जी आज़ादी जो हक़ हासिल आहे। राय जी इज़हार जी आज़ादी जो हक़ कानून ऐं आइन जे दायरे में रहंदे इस्तेमालु करणु घुरिजे। संदसि चवणु आहे त असां तबसरा कंदे गैर ज़रूरी मामलनि में फासी रहिया आहियूं। पाकिस्तान जी पूरी कोशिश आहे त ख़िते में छिकताण घटिजे ऐं अमन क़ाइमु थिए। सुथमारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो त पढ़ी पॉलिसी बाबति सोशल मीडिया ते गैर ज़रूरी तबसरा नुक़सानकार आहिनि। हुन वधीक चयो त व्यूज़ लाइ ॿिनि मुल्कनि जी लाॻापनि ते ॿधल नाकारी विलाक नुक़सानकार थी सघे थो। अता तारड़ वधीक चयो त मौजूदा हालतुनि में ॾफेड़ पखेड़नि मुल्क जी का ख़िदमत नाहे। ॾफेड़ पखेड़नि सां रियासत जी पढ़ी पॉलिसी खे नुक़सानु पहुचे थो। कानून आरे वज़ीर आज़म नदीर तारिक चयो पढ़ी पॉलिसी बाबति बहस खां पासो कयो वञे। मौजूदा हालतुनि में इलेक्ट्रॉनिक ऐं सोशल मीडिया जो किरदारु ज़िम्मेवाराणो हुजणु घुरिजे। वफ़ाक़ी वज़ीरनि अता तारड़ ऐं तलाल चौधरी सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे आज़म नदीर तारिक चयो त पाकिस्तान जो पंहिंजे दिफ़ा ऐं पढ़ी पॉलिसी बाबति मौक़िफ़ वाज़े आहे।